नाज़रीन, जियां त इमरान टीवी चैनल तरफ़ों कंबर गोरामाणी हाउस ते फ़ैसिलो थी रहियो आहे। शाबराणी बिरादरी ऐं सैयद बिरादरी में ॾेती लेती मामले ते झगड़ो थी पियो हुयो, जंहिंमें सैयद बिरादरी तरफ़ों शाबराणी बिरादरी जो नौजवान जेको क़त्ल थी वियो हो, उन जो सरपंच आई अॼु काका मोहम्मद अली चांडियो गोरामाणी वटि उताक ते फ़ैसिलो थी रहियो आहे। इन फ़ैसिले में ज़िले कंबर शहदाद कोट जो मोतबर शख़्सियतूं मौजूद आहिनि, जंहिंमें कंबर शहदाद कोट जो मोतबर शख़्सियतूं जंहिंमें सैयद अतीक शाह राशिदी साहब ऐं सैयद बूरल शाह ऐं एस अहमद अली शाबराणी ऐं साईं फारूक हुसैन जागरानी साहब ऐं मोहम्मद हसन चांडियो बारफाणी ऐं खादिम हुसैन राहूजो साहब ऐं अक्सराई अख्तर लाखो ऐं ॿिया ज़िले कंबर जी शहदादकोट जूं सैयद बिरादरी ऐं मोतबर शख़्सियतूं इन फ़ैसिले में मौजूदु आहिनि, जंहिंमें फ़ैसिले जी फ़तवा ॾींदड़ काका मोहम्मद अली गोरामाणी चांडियो तरफ़ां सैयद बिरादरी ते 25 खून जी एवज़बा 25 लख चटी रखी वई, जंहिंमें सैयद बिरादरी खां 2 लख रुपया काका मोहम्मद अली चांडे पंहिंजी उता 2 लख रुपया माफ़ कया विया। रेस अहमद अली शाबराणी तरफ़ों 3 लख रुपया सैयद बिरादरी खे माफ़ कया विया। टोटल 20 लख रुपया चटी थी, धुरियूं खीर खंड थी वियूं। ख़ासि दुआ ख़ैर घुरी वई।